जेकबाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद अवामी मीडिया प्रेस क्लब में अॼु जनरल मीटिंग थी गुज़री, जंहिंजी सदारत नदीम अहमद लाशारी कई, जंहिंमें महिमान ख़ासि अवामी मीडिया प्रेस क्लब जे चेयरमैन मुनीर हुसैन हांबी शिरकत कई। हिन अहम मीटिंग जो मक़सदु अवामी मीडिया प्रेस क्लब जो आइन मुताबिक़ हलणु ऐं हिक ॿिए सां दुख सुख में गॾु रहणु ऐं टीमूं तश्कील ॾियणु मुकमल बाडीअ सां गॾु हुजणु, जंहिंमें प्रेस जे मेंबरनि अहद कयो त असां ग़रीब अवाम जा मसइला आला ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं। मुनीर हुसैन हांबी, नदीम अहमद लाशारी, रज़ा मोहम्मद दस्ती, सैयद बदरुद्दीन शाह, मुख्तियार अहमद मुंजो, उस्ताद वाहिद बख्श लाशारी, अब्दुल नबी खोसो, एजी दस्ती, बख्तियार अहमद पंवर, इम्तियाज़ अली मस्तोई, जावेद अहमद लाशारी, वसीम इकबाल दस्ती, महमद हनीफ दस्ती, नूर खान बिरोही, जुल्फकार अली दस्ती, ज़ाहिद हुसैन अब्बासी ऐं ॿिया पिणु मीटिंग में मौजूदु आहे।